ونستعينه من يهده فلا مضل له ومن يضلل فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم لقد كان لكم في رسول الله أسوة حسنة لمن كان يرجو الله واليوم الآخر وذكر الله كثيرا اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد करीम रब जा हे कुर्ब हे करम जमाल से के वाके जिंदगी दी वरी सेहत दी वरी हेड़ी महफिल नसीब कई बस उन्हें ही करीम रब का अगन सवाल ओ मालिक मुझे वाली हाजिरी कबूल फरमाए ऐ मालिक से नजो की निशिस के महफिल के मजलिस के मुझे वांदे ले असा मिलनी जे रब सीन के मुफीदी कारमत बनाए अल्लाह करे रब अजो की महफिल असा की जिंदगी में तब्दीली आनी दर बनाए मोजड़ा मौलवी जाम थी बुधो था मौलवी जी कमी काने का मोबाइल किसे में पियो अंगुली हणो सब कयो दुनिया भर जा मशाइख स्क्रीन ते अगिया है अद जिन शे जी जरूरत है न गौर विचार तदब्बर तफक्कुर जरूरत ने शे जी जो आऊं तवा हण गाल के अहमियत ॾियूं तवज्जो सां ॿुधूं हे पंहिंजे मालिक ॾे मोटी अचो जिंदगी जो मकसद तकरीरन जो मकसद नबीन जी आमन जो मकसद किताबन जो नुज़ूल जो मकसद जी मुखा अॻ में तो माशाअल्लाह मशाइख जा कीमती किताबात ॿुधी चुका आहियो हिननि सभिनी ॻाल्हियुनि जो मकसद आहे पंहिंजी आख़िरत ठाहियूं पंहिंजे मालिक जे दर ते मोटी अचूं अमाल सालिहा कयूं पंहिंजे पाण खे गुनाहनि खां बचायूं शायद रब असांखे इहो मकसद अता बि करे कि मालिक असांखे पंहिंजे इस्लाह करण जी तौफ़ीक़ अता फरमाए हिकिड़ियूं त कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं जेके असांखे अक्सर ॿुधण लाइ मिलंदियूं आहिनि अक़ीदे जा मसला तौहीद जा मसला अमाल जा मसला नमाज जा ज़िक्र जा फ़िक्र जा माशाअल्लाह ये भी यकीन में हिम्मत रखन था दीन जा असासी एक बुनियादी मज़ामीन ये अकीदा दीन जा बुनियादी अकीदा ये अमाल ये गालियों इंसान जी निजाती छोटकारे के लिए इंतहाई जरूरी है पर इन सां गॾो गॾु कुछ ॿियूं भी शयूं आहिनि या उहे महसूस कयां थो असांजे अंदर जेतिरी उन्हनि शयुनि में कोताही आहे न शायदि अमल खां बि घणी कोताही नमाज़ी वरी बि मिलनि था ज़िक्र फ़िक्र करण वारा वरी बि मिलनि था हज जी उम्र करण वारा वरी बि नज़र अचनि था पर उन्हनि खूबियुनि वारा माण्हू घटि था नज़र अचनि उहे माण्हू कहिड़ा उहे खूबियूं कहिड़ियूं अल्लाह जो दीन दसे तो मुवहिद भी थियो मुत्तबे सुन्नत भी थियो नमाज़ी भी थियो हाजी भी थियो ज़ाकिर भी थियो शाकिर भी थियो आबिद भी थियो साजिद भी थियो सब कम कयो पर गॾो गॾु भला माण्हू थियो हमरा मुवहिद पंज वक्त नमाज़ी रमज़ान जा रोज़ा कॾहिं न छॾे सदको खैरात सब कम करे पर अॼु माण्हू भलो कोन्हे त इन जी इबादत कहिड़े कम जी हिन सां ज्यादती करे हिन खे तकलीफ़ ॾे हिन खे तकलीफ़ ॾे असांजो दीन असांखे ॾसे थो जिथे निजाती छोटकारे जे लाइ ॿियूं शयूं ज़रूरी आहिनि उन जाइ ते इहा बि शइ ज़रूरी आहे त माशरे में रही करे तव्हां भला माण्हू थियो माण्हू सां भलो ॻाल्हायो
हर कंहिं सुठे तरीक़े सां पेश अचो। तव्हां त माण्हुनि जी ॻाल्हि था कयो, यकीन ॼाणो हे विसिल सबक अथव। असांजो दीन असांखे ॾसे थो जेकॾहिं समाजी माशरे जेको पखी पखण बि तव्हां मां तंग आहे न, टिजो मतां आख़िरत बुरी न थिए। अजीज माण्हू माण्हुनि जो ख़्यालु कोन कयूं। अॼु भाउ भेनरनि जो ख़्यालु कोन कर, माउ पीउ औलाद जो ख़्यालु कनि, औलाद माउ पीउ जो ख़्यालु कोन करे। वञी करे ॾिसो मुल्क में जिथे ॾिसूं था हर को अॻे खे लंघण लाइ वेठो आहे। हर माण्हू चाहे थो त अॻे खे कीअं काबू कयां, अॻे खे कीअं न पूरियां, अॻे खे कीअं तकलीफ़ ॾियां। को एहसास ई कोन्हे को। पर यकीन ॼाणो जेका ज़ात मूंखे न जाॻाइण आई, जन्नती जहन्नम खां बचण जा जेके मामला ॾसे थी, ही जन्नत जा कम अथव, ही जहन्नम जा कम अथव। उन ज़ात ॾसियो माण्हू त माण्हू, पर यकीन ॼाण तुंहिंजी घटी ऐं गली में जेकॾहिं तो मां कुतो ॿिली इहे जानवर बि तंग ॾे न, तॾहिं बि आख़िरत ॾाढी ॾुखी थिए। मशहूर हदीस सही मुस्लिम में किताब सलातुल कुसूफ में हिकिड़ो बाब आहे, सलातुल कुसूफ जी नमाज़ जमात सां पढ़जे, इन जो बयान बड़ी मशहूर हदीस आहे। नबी सिगड़े ॾींहुं साहबा किराम खे नमाज़ पढ़ाई, सिज किरण जी नमाज़, पर असाब ॾिठो त नबी साईं नमाज़ पढ़ाईंदे मुसले ते थोरो अॻिते पोइते पिया कनि। नई ॻाल्हि हुई, इमाम बीहंदो हिकिड़ी याद ते बीहंदो, अॼु नबी साईं वरी थोरो अॻिते विया हलिया, असाब वरी ॾिसनि पिया वरी थोरो पोइते थी विया। सभु शयूं नोट कई। नबी जी नमाज़ पूरी की असाब पुछा की साईं असां अॻे करे तव्हांखे कोन ॾिठो, कि तव्हां नमाज़ जे दौरान अॻिते पोइते छो पिए थियो? नबी फरमाया मुंहिंजा असाब सगुरो अॼु अल्लाह जे अमर सां मूं मुसल्ले तां हितां जहन्नम ॾिसी वरिती, मालिक मूंखे नमाज़ जे दौरान ई जहन्नम ॾेखारे करे। मुंहिंजा असाब सगुरो मूं जहन्नम में ॿियो त घणो कुझु ॾिठो, हिकिड़ी माई खे ॾिठी। जे दुनिया में गॾ ॾिसंदा आहियो न, पुराणे दौर में अटो गॾनि ते ॾिठो वेंदो, अॼु बि काफ़ी इलाइक़नि में जंड हूंदा वॾा पत्थर वज़नी, उहे गॾ हुनखे पिया फिराईंदा। नबी फरमाया उन माई खे ॾिठुमि आहे जहन्नम में, उनजा आंड्रा ज़मीन ते किरिया पिया, जी गॾ चकी खे घुमे न, अरे जो हबीब फरमाए तो ॾिठुमि त उहा माई पंहिंजे आंड्रनि खे जहन्नम में ईअं पई घुमे। छाजे ले? नबी फरमाया हिकिड़ी ॿिली खे तकलीफ़ ॾिनी, ॿिली खे ॿधी छॾी, जॾहिं सां खोले हा खाए हा पी हा ॿधी छॾी, तव्हांजी ॿिली तड़पी तड़पी मरी वई। अॼु ॿिली खे तड़पाए करे मारण इन माई जे ॻिठी में अहिड़ो पियो जो आऊं मोहम्मद करीम इस्लाम निमाज़ में ॾिठो त जहन्नम में ॾिसण। अदा ये ॻाल्हियूं छा थियूं रसी न, मामला त वॾा सख़्त आहिनि, अक़ीदा भला धारियो, ख़ूब इबादतूं कयो, पर ख़ल्क़ सां बेवाजिबियूं न कंदा वठो। ख़ल्क़ सां कयल ज़ियादतियूं वॾो ॾुखियो मामिलो अथव। बल्कि असांजो दीन असांखे ॾस थो ॾे ख़ल्क़ सां ख़ैर खायूं कयूं। नमाज़ पढ़ो था न, सर्दी जा केॾा ॾींहं थधे पाणी सां वञी नमाज़ूं था पढ़ो, वुज़ू करे, लखियों रुपया ख़र्च करे हज था कयो, लखियों रुपया ख़र्च करे उमरा था कयो, ही नेकी जो कम, ही नेकी जो कम, ही नेकी जो कम, सभु अज़ीम कम आहिनि। पर नबी सी फरमायो ख़ल्क़ ले भला थी पो, माण्हुनि सां सुहिणे नमूने सां पेश अचो, इहा उहा इबादत अथव जो इन जहिड़ी का इबादत ई कान्हे। अबू दाऊद शरीफ़ पढ़ो न, किताबुल अदब, अबू दाऊद हिकिड़ो बाब पूरो आंदो, बाब फी हुस्निल खुलुक़, सुहिणे अख़लाक़ जो बयान। नबी फरमाया मा मिन शैइन फी मीज़ान अस्क़ल मिन हुस्निल खुलुक़। तराजू में क़यामत जे ॾींहुं अमल सभु तुरदा, नमाज़ूं बि तुरदियूं, ज़िक्र बि तुरदा, रोज़ा बि तुरदा, हज बि तुरदा, उमरा बि तुरदा, सभु कम तुरदा। पर नबी साहब किराम खे फरमाया तव्हांखे ॾसां उहो कम जेको मीज़ान में सभिनी कमनि खां वॾो वज़नी आहे। ख़बर अथव उहो कहिड़ो कमु आहे? उहो कमु आहे ख़ल्क़ सां ख़ैर खाए, सुहिणा अख़लाक़, माण्हुनि सां, इंसान सां, दरिंदनि परिंदनि सां भलायूं करणु, इन नेकी जहिड़ी का वज़नी नेकी कान्हे का। ये ॻाल्हियूं ॾिसिजूं, भलो थियणु नेकी था, ख़ल्क़ सां भले तरीक़े सां पेश अचणु नेकी था, ऐं जे इन मामले में तव्हांजे अंदरि का कोताही आहे, इस्लाह करियो। ये जलसा छो आहिनि? ऐं तव्हां हिते अचूं, ही ॻाल्हियूं हिक ॿिए खे ॾसूं, जेके उणायूं कोताहियूं सुसियूं असां में हुजनि, असीं पंहिंजी इस्लाह कयूं। ये ॻाल्हियूं ॾसी न तूं जेकर ख़ल्क़त में कंहिंसां ॾाढ करे वेठो हुई, भले तुंहिंजे दामन में तौहीद आहे, सुन्नत आहे, ही कम आहे, हू कम आहे, ख़ल्क़ तो मां तंग अथई, आख़िरत ॾाढी बुरी अथई। सही बुख़ारी में किताबुल जनाज़ में बाब सनाअ नास अलल मय्यित मशहूर हदीस आहे। हे जनाज़ो खणी माण्हू विया पिया नबी सीने ज़माने में, पर पोयां हुनजो ॾाढो भलो पिया तबसरो कंदा हुआ। सिंधी जा सोरड़ा जे लफ़्ज़ जो अॼु सां माण्हू भलो लाइक़ माण्हू, कॾहिं कंहिंखे तकलीफ़ कोन ॾिनी, हे तबसरा हलिया पिया।
नबी सी तबसरा बुधा पान फरमे वजबत गाल पक्की थी वडी को बियो जनाज़ो वियो मानू खयो पिया वजन पर तबसरा भला न पिया कर सोली सिंधी में जकर तमा मानू भलो ई भी कम इंसाफ जाती इंसाफ नबी सी बुधी वता पान फरमे वजबत इने जले गाल पक्की थी वई अदाब सगुरा पुछन लगा साईं हिकड़े मानू जे पोया बुरा तस्करा तने तमा चो वजबत हिकड़े मानू जे पोया भला तस्करा तमा तने चो वजबत नबी जी फरमाया जे मरण का पोने के मानू न भलन लफ्ज़न सा याद का कर यो जन्नती इन ले जन्नत वाजिब थी वई जे मरण का पो मानू जे के बुरे लफ्ज़न सा याद का कर इन ले जहन्नम वाजिब थी वई अदा हे सब गालियों नसीब जो भलो मानू भलाइयों कर खैर खाइयों कर खल्क सा प्यार सा मोहब्बत सा इज्जत सा एहतराम सा पेश ये वड्डे में वड्डी नेकी बताई निजात छोटकारे ले जरूरी बताई तुझे दामन में सब नेकियों हुजन पर यकीन जान जे इन मामले में गुस्सी वे आखिरत भली का नहीं का और मौजू के अगते बुधाईंदे मुआशरे जो मुंह जो अमा जो कुछ कोताही वो जिक्र करा तो माशाल्लाह तमाम मगरिब का बैठा है अजीम खिताब काफी तवील गुफ्तगू थी वही है हम कोशिश कंदस गुफ्तगू के मुख्तसर क्या बस ऐसी गुफ्तगू कंद जैसी तमाम चुस्ती सा वे तमाम थकावट देखारींदो और गुफ्तगू खत्म कर बुनियाद एकड़े को ताई असी जिथे असा के भलो चन गुरजे सी भला कोन है सब का पेरी गाल किथे भला दियो हिते हुते हिंसा हुंसा अल्लाह जी शरीयत थी चवे सब का पेरी पंज घर वारन जे ले भला थे ए यकीन जानो यो वडी अहम गाल इने नुक्ते में चंगा गुस्से हो जाए बाहर डाडो भला ओताक में डाडो बेहतरीन आ मस्जिद में हमरा डाडो बेहतरीन आ बाजार में वनी मिलो डाडो बेहतरीन आ दोस्तन सा वेठो डाडो बेहतरीन आ तिजारत तो करे भलो मानू एड़ो मिठो पियो गालाए गिराकन सा गाल खणी छड सियासत पियो करे छा तेजी मिठड़ी बोली आ डाडो सोनो पियो गालाए हिते भी भलो हिते भी भलो हिते भी भलो हिते भी भलो ओ सागो मानू घर में अंदर अचे तो तो सिंधी में चजे डडो बो अम्मा सां जेड़ो अब्बे सां जेड़ो ज़ाल सां जेड़ो घर जे बातन सां जेड़ो घणा मानू तो वेड़ा अल्लाह जी शरीयत दी ते भलो थियो भला थियो पर एकड़ी गाल लगी भी याद रखो सब का घणा भला छो ही पंजन जे बल्कि ये चो तो इब्तिदाई भले थियण जी पंहिंजे घर वार में ना कयो नबी सी हदीस सुनन तिरमिज़ी में अबवाबुल मनाकिब में बाब मा जा फी फज़ल अज़वाज नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबी जी फरमायो बुधो खैरुकुम खैरुल लिअहली तमाम भलो उहो जो को पंहिंजे घर वारन जे ले भलो आ एकड़े मानू के सजो जहान चवे तो भलो हिते वारा हुते वारा हिते सब चवंदा दा मानू लायक बेहतरीन मानू सजी खल्क दी ते भलो घरवारी जे दी वडो बेकार दा ते मानू चंगो कोने ता परेदा अल्लाह जी शरीयत दी चवे घरवारी जी गाल वरती नबी फरमायो भला थियो तमाम भलो जेको घर जे भातिन जे ले भलो आ माना ही गाल नबी सी दसी तमा केदा भलाई जा दावा कयो पर जैसी तमा घर वारन दे नजर में भला कोन आयो अल्लाह जी शरीयत तमा के भलो न थी जे नबी सी घर वारन जे ले केदा भला हा यकीन जानियो जमारियों गुजरी वियो नबी सी कने घर वारन की दिल आजारी कान कई दोने कानो मेहणो को ऐब का बुराई अरे कुछ भी न नबी सी ते एदा घर वारन जे ले भला हा बुखारी शरीफ पढ़ो किताबुल मनाकिब पढ़ो बाब सिफत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पढ़ो साहबी सगुर तो मा आबन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तामन कत अरे वडियो गालियो तो छयो पर नबी सी कने घर वारन जे हथ दी पकल मानी मा बे कोन कयो कि जे कद ते छा तफसरा कजन के जे अखलाक ते छा तफसरा कजन नबी सी ते एदा भला पूरी जमार में रुगो इए चवन घर वारन जे ले मानी भली काने का ए भाडी भली काने का सिंधी में जो इनमें लूण घणो आ इनमें मोहम्मद करीम अलैहिस्सलाम वडियो कोने को जिंदगी गुजरी वही यार घर वारियूं मुसलमानन जे माशरे में रहूं था नंढा थी वडा थिया आहियूं वडा थी असां कई पोड़ा थी विया पर यकीन जानियो अज ताईं न बुधो से नबी सी घर में घर वारन के विढ़िया नबी सी के घरवारी ते हथ खयो आ नबी सी के घरवारी के कगार कुछ भी न नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की सीरत के वनी पढ़ दो नबी से हालांकि उन्हें घर में भी इंसान है घरवारी भी इंसान है पर नबी से एक बुर्दबार इंसान
भला थियूं पहिरियां पहिरियां घर वारे ऐं कीअं जी नबी सी जा घर में कुछ भी थी वञे दुनियावी मामलात ते कॾहिं नबी सी कावड़ कान कई भले केॾी बि केरु कावड़ ॾियारे गुस्सो ॾियारे कुछ भी थी वञे पर नबी सी घर जे लाइ सभ खां बहितरीन नबी सी जूं घर वारियूं कॾहिं कॾहिं विड़ी भी पवंदियूं इंसानी नाते इख्तिलाफ पर नबी सी गुरद्वार हलीम बाखला बाबका बाकिरदार हिकिड़े ॾींहुं थियो सही बुखारी पढ़ो किताबो निकाह पढ़ो बाबुल गैरा पढ़ो गैरत जो बयान नबी सी जी वारी हिकिड़ी घरवारी वटि हुजे नबी सी घरवार में वारियूं रखियूं फिलाणो ॾींहुं हिते फिलाणो ॾींहुं हिते फिलाणो ॾींहुं हिते नबी सी हिकिड़ी घरवारी वटि हुजे अॼु वारी उन जी आहे ॿी घरवारी जे घर में मानी भाॼी उन ॾींहुं भली ठही का खाइण पीअण जी शइ भली ठही उन जो छो न अॼु ही आऊं भाॼी नबी सी ने मोकिलिया हालांकि नबी सी जी वारी उन वटि कान हुई की ॿिए वटि के ॿी घरवारी वटि उन पंहिंजे खादिम खे मानी ॾेई जेकी शइ खाइण पीअण जी ॾेई उनखे चयो त वञी नबी सी जी पूछाया हाणे उहो ग़ुलाम उहो खादिम आयो उन हुजरे वटि जंहिं हुजरे में अॼु नबी सी जी वारी आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे उहा जेका खाइण जी शइ हुई न पूछाई पर जंहिंजी वारी हुई न उहा नबी सी घरवारी उथी उन हणी धक लोॾो हे सभु शइ उछले मानी वञी परे या खाइण जी जेका शइ हुई वञी परे थां जेको होल ठिकर जो उहो भॼी पियो हाणे ॿिन्ही पासे घरवारी हिन पासे घरवारी आहे ॿिए पासे घरवारी जो खादिम आहे पर वाह मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम केॾी सुहिणी तरबियत केॾो सुहिणो माहौल केॾा सुहिणा खुलुक घर में बि केॾा भला अचण वारे खादिम खे पाण केड़ा जुमला फरमाए पाण घर में गारत कावड़ न कर तुंहिंजी अम्मा खे कावड़ अची वई मोमिन जी अम्मा खे गुस्सो आहे तूं चिड़ न कजां हाणे नबी सी पाण वेठा नबी सी उहा जेका खाइण जी शइ हुई न उहा बि खणनि पिया उन बगल थां में विझनि पिया थां में विझी वरी उहा घरवारी जंहिंजे घर में तरस ला विया उहो बगल थां उनजे घर में रखी उहो साॻे जहिड़ो नओं थां उन खे ॾी पर में डंड में थां मिली वियो थी हाणे वापसि वञ ही बरादी केॾो सुहिणो मिसाल ये कोन तो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में घर में के मामलात न थींदा मामला थींदा हा पर अल्लाह जे हबीब जी सीरत ॾसे थी घर में भला थियो नबी सी एतिरे क़दर जो सही बुखारी पढ़ो किताबुल मनाकिब पढ़ो हिकिड़ो बाबू किस्सत भैया हिकिड़े ॾींहुं हज़रत उमर पंहिंजी घरवारी सां वेठा हदीस में चए थो हज़रत उमर हिकिड़ी ॻाल्हि कई पंहिंजी घरवारी खे घरवारी खे इनकार कयो हज़रत उमर खे जवाबु ॾिनो इहो कमु मूंखां न थींदो हज़रत उमर कावड़ कई ही मूं ॻाल्हि तोखे कई है तूं वरी जवाब पई ॾी माई चवण लॻी उमर तूं तो उमर आहे बाद मरतबा नबी सी जूं घर वारियूं नबी सी खे जवाब थी विया हज़रत उमर हैरान थियो त ईअं कीअं हूंदो चयो उमर आहे हदीस में हज़रत उमर थिया पंहिंजी धीउ वञी हफ्सा खां पुछा त कन मां इहा ॻाल्हि वाक़ई ईअं आहे छा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जूं घर वारियूं बाद मरतबा का ॻाल्हि नबी सी चवनि था दुनियावी ॻाल्हि हिन बि तस्लीम कंदियूं न्याणी में ॾिसो बाबा सी वाक़ई ईअं आहे बाद मरतबा ईअं थिए थो बाद मरतबा नबी सी जी का घर वारी नबी सी खां वक़्ती तौर ते नाराज़ थी वेंदी आहे तव्हांजो ही पूरो ॾींहुं या पूरी राति नबी सी सां ॻाल्हाईंदी बि कान्हे पर यकीन ॼाण है उन्हनि जे तरफ़ां मामला नबी सी वरी बि हर जाइ ते ॾिसो शफ़ी के महिरबान नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने हिकिड़े ॾींहुं थी वियो मशहूर हदीस हदीस किताब से बुखारी में किताबुल मनाकिब में किताबुल मगाज़ी में बाब हदीस इफ्क हे सभु ॻाल्हियूं सिखण जूं घरनि में राति कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे असीं वॾनि मसलनि ते वॾी बहस करणु ॼाणींदा आहियूं ही मसलो हू मसलो वॾियूं इबादतूं वॾा ज़ुहद जा मामला वॾा तक पर बुनियादी घर जा कम असां ॾिसंदा कोन ही ॻाल्हियूं ॾिसी तूं पहिरियों बुनियाद सिधी कर घर वारनि लाइ भलो थी घर में अहिड़ो बुर्दबारी जो मिसाल क़ाइमु कर अहिड़ो पंहिंजे पाण खे बुर्दबार बणा घर वारनि जे लाइ अहिड़ो कुझु बि कनि तुंहिंजो कमु आहे घर वारनि सां भलाई कर नबी सी कीअं आहे सही बुखारी जो हवालो हाणे ॾिनो मशहूर हदीस आहे तव्हां ॿुधी हूंदी त जॾहिं बीबी आयशा ते मुनाफ़िक़नि तोहमत आई हालांकि वञी गहराई सां गौर करे बीबी आयशा खां ख़ता थी वई वो रहिजी हुई काफ़िले खां पर काफ़िलो निकिरी वियो असहाब खां बि ख़ता थी वई उन्हनि खे बि ख़बर न पई काफ़िलो निकिरी वियो मुनाफ़िक़नि खणी करे साज़िश ठाही बीबी आयशा जे किरदार ते करे अंगुलियूं कयूं तव्हांजो पूरे मदीने में ये समझो हिकिड़ी अहिड़ी अफ़वाह फैलाइनि मुनाफ़िक़ त मुनाफ़िक़ मोमिन मुसलमान बि मुनाफ़िक़नि जे ॻाल्हियुनि में अची विया बाद मोमिन बि तबसरा कनि पिया
ॻाल्हियूं सोलियूं थियूं लॻनि पर गहराई सां गौर कयो, वॾी ॻाल्हि आहे। मदीने जे शहर में न नबी सिंह जी घरवारी लाइ तबसरा थियनि, इन खां वॾी ख़तरनाक ॻाल्हि कहिड़ी आहे? पूरो मदीनो हज़रत उमर जेको मरहलो थो दसे के तो मस्जिद नबी जे मिंबर जे वेझो जेके असहाब ॾिठम न घणा त पिया रोइन। मदीने में नबी सिंह जी घरवारी लाइ तबसरा पिया थियनि, केॾी ॾुख जी ॻाल्हि आहे। केर कंहिंसां ॻाल्हाए न पियो, रोइन पिया। अहिड़ो माहौल नबी सिंह परेशान साहब हिक खां वधीक मरतबा साहब सगुन सां मशवरा करे चुका आहिनि। तव्हां ॿुधायो हाणे छा कयां? बाद साहब मशवरो ॾींदा साईं बीबी आयशा खे तलाक ॾेई छॾियो, तव्हां वटि औरतनि जी कमी थोड़ी आहे, मामला हिते वञी पहुता। आख़िर हिकिड़ो ॾींहुं अहिड़ो बि आयो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आयशा वटि आया, सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु जंहिंजे घर आया, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवण लगा, फरमाइण लगा, पाण फरमाइण लगा आयशा इंसान खता जो पुतलो आहे, इंसान खां खता थी वेंदी आहे, ग़लती थी वेंदी आहे। आयशा ॾेकड़ तोखां ग़लती थी वई आहे त रब खां माफ़ी घुर। सैयद आयशा जे अखियुनि में नीर लुढ़क वहनि था पिया, नीर वहनि था पिया। ख़याल कर लॻी या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा चवां? अॼु का बि ॻाल्हि कयां मुंहिंजी ॻाल्हि क़बूल कान कई वेंदी, थी सघे थो मुंहिंजी ॻाल्हि क़बूल कई वञे, थी सघे थो न क़बूल कई वञे, ऐं चुप आहियां। हे मामला गुज़रनि पिया। एतिरे में रब ताला आसमान खां क़ुरान नाज़िल फरमायो, वतय्यिबात लितय्यिबीना वतय्यिबूना लितय्यिबात उलाइका मुबर्रऊन मिम्मा यक़ूलून। अल्लाह ताला क़ुरान की सूरत नूर जो लगभग 17-18 आयतूं नाज़िल फरमायूं। इन 17 आयतन में अल्लाह ताला ऐलान फरमायो जी मोहम्मद करीम सलाम पाका, बुधो मोहम्मद करीम सलाम जो घरानो भी पाका, मोहम्मद करीम सलाम जो घरवारियों भी पाक। नबी करीम सलाम सन अबू बकर सिद्दीक के घर में अबू बकर सिद्दीक के घर वार के मुबारक ॾियण लगा, ओ सिद्दीक, ओ सैयदा उम्मे रुमान, ओ आयशा, इतमा जले मुबारकबादी जी गाला इमाम लो ज़मीनन ते पहलियो अल्लाह आसमान था कुरान नाज़िल फरमाए करे बीबी आयशा जी ताईद में हिकिड़ियूं आयतूं नाज़िल कयूं। आयशा बेक़सूर बेगुनाह हदीस के जुमला ते गौर कयो। एतरे में सैयदा आयशा जी अम्मा सैयदा उम्मे रुमान जिन में जो कुरान लथो वा जे मामले में मोहम्मद करीम सलाम जो अखियूं आलियूं हुयूं, जे मामले जे करे सिद्दीक अकबर जो अखियूं आलियूं हुयूं, जे मामले जे करे सैयदा उम्मे रुमान जो अखियूं आलियूं हुयूं, जे मामले जे करे पूरे मदीने जो माहौल सोगवार हो। अज सैयदा आयशा जी अम्मा सैयदा उम्मे रुमान जे दी आयशा, ओ आयशा कूमी इलैहि, ओ मुनी प्यारी न्याणी आयशा उठ मोहम्मद करीम सलाम ने शुक्रिया अदा कर। आई मोहम्मद करीम सलाम जैसा शुक्र अदा कर तो जो मामलो हल थियो आ। ओ मुसलमानों गौर कयो, ए दीन जो महफिलूं सिखण जो महफिलूं अचो पंहिंजे घरनि जो उहो माहौल बणायो जेको मोहम्मद करीम सलाम बणायो। पंहिंजे घर वारनि जे लाइ अहिड़ा भला थी को जहिड़ा मोहम्मद करीम सलाम भला हा। पंहिंजे घरनि में उहो बुर्दबारी जो माहौल पैदा कयो जेको मोहम्मद करीम सलाम जे घरनि जो माहौल हो। अॼु सैयदा आयशा सिद्दीका के अमर जवेदी उम्मे रुमान कूमी इलैहि, ओ मुनी न्याणी पाक आयशा उठ मोहम्मद करीम सलाम ने शुक्रिया अदा कर। अया सैयदा आयशा जवाब दी ला वल्लाह अम्मा अल्लाह जो कसम आज ये कौन कर। नबी जी ने शुक्रिया अदा कर जे कौन कर भले के चाहती है चले वल्लाहि ला कुम इलैहि। अम्मा तू दे शुक्र जी गाल दी करी पर अल्लाह जी रात जो कसम आहे मोहम्मद करीम सलाम ने ते वदी करे माजरत कया या कुछ चवा ये वो कौन कर बल्कि अम्मा बुद वल्लाहि ला अहमदु इल्लल्लाह। अम्मा अल्लाह जी रात जो कसम आहे ही जो मुजो मामलो आसमान तो रब जे तरफ हल थियो आ। ही जो जिब्रील कुरान खणी आयो अम्मा इन वाक़े का बाद में इन मामले जे हल का बाद में अल्लाह जी रात जो कसम आ तो मोहम्मद करीम सलाम इन मामले में तारीफ कौन कदम और तारीफ कदम ते पंजे अल्लाह जी कदम। मोहम्मद करीम सलाम ने घरां तो रोई करे आई आ, मोहम्मद करीम सलाम ने घरां तो लुढ़क हारी दी करे आई आ। मां और तो मोहम्मद करीम सलाम ने इन मामले में तारीफ कौन कदम अला मोहम्मद करीम सलाम करे बैठा हया। ए बीबी आयशा जा जुमला बदलता पिया। हालांकि नबी करीम सलाम चवन हाथ चई सजा पे आयशा तुंजी गलती जे करे हेडो मामलो खड़ो जो या पान करीम सलाम जन ही भी चई पे सजा आयशा जे कुरान लथो आ तो मोहम्मद करीम सलाम जे करे लथो आ जो मां अल्लाह जो नबी आ, अल्लाह जो रसूल आ। आयशा जे करे पंहिंजे हुजरन में रब जो कुरान जो आयतूं नहीं करे इन मामले जी तकहीर जो ऐलान कंदो आयशा मुझे ला पर वाह मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बुर्दबारी घरू जिंदगी में केडो बेहतर माहौल आयशा कुछ चयो पर मोहम्मद करीम सलाम बिल्कुल कोन कुछा
ही दुनिया के पैगाम पंहिंजे घरनि जो माहौल अहिड़ो बनायो पंहिंजे घर जे बातें जे लाइ बेहतर बणिजी पओ। अदा एॾी अज़मतनि वारी रात मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी यकीन ॼाण केॾा घर वारनि जे लाइ भला हा, केॾा घर वारनि जे लाइ भला हा। घर जा कम घर वारनि सां गॾिजी कंदा। असां वटि इहा शइ त बेइज़ती सम्झंदा आहियूं। मां ॿुधायां त घणा त माण्हू जहिड़ो ई घर में इख़्तिलाफ़ ई घर वारनि सां। साईं वारा वेठा आहिनि अक्सर उलमा मशाइख़ मां वञी वेहो फतवाऊं अचनि थियूं, माण्हू सुवाल कंदा, मायूं सुवाल कनि थियूं, फिलाणो कान उन जा ही मामला। मौलवी हैरान थिए थो इहो त ॾाढो भलो माण्हू आहे। पोइ साईं उहो तमामु वटा हिनजे घर जा मामला इहे न रोज़ जहिड़ो हिन ॻाल्हि ते जहिड़ो हिन ॻाल्हि ते जहिड़ो हिन ॻाल्हि ते हे सभु ॻाल्हियूं त सीन थियूं। ही वॾी कोताही आहे असां वटि। नबी सी अहिड़ा त घर वारनि जे लाइ भला। पढ़ो सही बुखारी किताबुल असान या सां बाब आंदो मन कान फी हाजत अहली। बीबी आशा चए थी नबी सी जहिड़ो माण्हू घर जे कमनि में असां सां हथ वंडाईंदा। नबी सी केॾा घर वारनि खे हर जाइ ते गॾु हे रधण हे पचाइण हे खाइण हे पीअण। मोहम्मद करीम इस्लाम इन कमनि में गॾु थिए। असांजो दीन तो चवे इज़तूं ॾे सभिनी खे ॾे, मोहबतूं ॾे सभिनी खे ॾे, भलो थी सभिनी लाइ थी। पर ॿुध सभिनी खां घणो भलो घर वारनि लाइ थी। हिते तोखे जेकॾहिं करेक्टर सर्टिफिकेट नथो मिले ॿाहिरि जा करेक्टर सर्टिफिकेट कंहिं कम जा कोन्हे। नबी सी एॾी त घर वारनि सां मोहबत जो इज़हार था कनि। सही मुस्लिम पढ़ो न, किताबुल हैद पढ़ो, इमाम साहब हिकिड़ो बाब क़ाइमु कयो इहो इन नाले सां जेकॾहिं घर वारी हाइज़ा हुजे हुन मख़सूस ॾींहुं पिया न उहा जेकॾहिं इन हालत में पंहिंजे मथे मुड़ुस जो मथो दोराए उनजे मथे ते पाणी हारे इन जो बयान हदीस आंदो। बीबी आयशा चए थी बाद मरतबा ईअं थींदो मुंहिंजा मख़सूस माहवारी जा ॾींहं हूंदा नबी सी सां गॾु वेठी हूंदी। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां गॾु मानी वग़ैरह खाईंदी। मुंहिंजे हथ में गोश्त हूंदो हो, गोश्त जो टुकड़ो हूंदो हो, बूटी हूंदी हुई। नबी सी चवंदा आयशा इहा बूटी मूंखे ॾे। बीबी साहिबा चवनि थियूं उहा बूटी ऐं नबी सी खे ॾींदी हुअसि। पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहा बूटी वठी चवंदा आयशा ॿुधा तो हिन बूटी में कहिड़ी जाइ ते वात रखियो। बीबी साहिबा जे इशारो करे ॾिसी साईं हिन जाइ ते। नबी सी उहा बूटी खणी पंहिंजो वात मुबारक उते रखंदा। ही बि दीन आहे, ही बि दसियो पियो वञे हीअं अचो घर वारनि सां ही घर जा माहौल ठाहे। ही त तव्हांजे सरदार जी घरू ज़िंदगी, ही त तव्हांजे सरदार जी घर वारनि सां विझड़ाए। आयशा चए थी कंहिं थाम में का शइ पींदी पियुसि न पाणी वग़ैरह पाण फरमाईंदा आयशा ऐं मूंखे पाण वठी हथ में आयशा तो इनमें चप कहिड़ी जाइ ते रखिया इशारो करे साईं हिते। नबी सी खणी पंहिंजा चप उते रखंदा। हे दरस आहे, हे नसीहत आहे, हे सबक आहे, हे तव्हांजे सरदार जी घरू ज़िंदगी। हुन हदीस से गौर कयो न, मशहूर हदीस आहे। हदीस किताब सही बुखारी में किताब बदल वही में बाबू कई फकान बदल वही बच्चे के हदीस याद आहे। इन हदीस से गौर कयो ये हदीस नसे दी नबी सिंह जी सीरत हलण वारा तमाम अञा उहे अथव जिनके घर वारा करेक्टर सर्टिफिकेट ॾियनि। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन शुरू में वहील थी पहिरें चक्कर जे महिल जिब्रील पैगाम पहुचायो पान करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां खौफ जी कैफियत तारी हुई। अॼु मजे तो नबी सिंह घर आया दिल ते धड़के पई है। नबी सिंह दिल हुजनि चवनि पिया ज़म्मिलूनी 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 मुझे चादर कजो मुझे मथा कंबल विझो चादर विझो। घरोघर पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा खदीजा ओ खदीजा ऐं पंहिंजे जान जे मामले में हाणे ख़तरो पियो महसूस कयां अहिड़ा मामला ॾिसी आयो आहे हाणे ॼाण थो तले छा थी वेंदो किथे मुंहिंजी जान न ज़ाया थी वञे। सैयदा खदीजा रज़ी अल्लाह तआला अन्हा जेके जुमला इरशाद फरमाया अगर सैयदा चवण लॻी कल्ला वल्लाहि ला युखज़ीक अल्लाहु अबदन इन्नका लतसिलुर रहीम व तहमिलुल कल्ब व तक्सिबुल मादूम व तुईनु अला नवाइबिल हक। अगे सैयदा खदीजा चवे थी तो अल्लाह जा बंदा ओ मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे अल्लाह जी रात जो कसम आहे रब तोखे कॾहिं बि नाकाम कोन कंदो। ओ मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे अल्लाह जी रात जो कसम आहे अल्लाह तोखे कॾहिं बि रुसवा कोन कंदो। तुंहिंजा हेड़ा भला कम कॾा ही हदीस नसे थी नबी करीम इस्लाम घर में एॾा भला हा जो घर वारा कसम खणी ऐलान कंदा हा मोहम्मद करीम इस्लाम कॾहिं बि नाकामी नामुराद कोन थींदा। हे सीरत जो सबक ॾिए थो त मोहम्मद करीम इस्लाम घर जो माहौल अहिड़ो बनायो हो घर जा बाती एॾा मुतमइना अदा जे सीरत ते हली सुन्नत ते हली मोहम्मद करीम इस्लाम जे अदान खे अख्तियार करे जेकर जन्नत बेड़ा
करण चाहियो था अपने घर में एड़ो माहौल बनायो तवा जिंदा हो जो या दुनिया में हल्या वनो तवाजे घर जा बाकी तवा के सुने लफ्ज़न में याद कर तवाजी घरवारी तवा के सुने लफ्ज़न में याद करे तवाजा मां पी तवा के सुने लफ्ज़न से याद कर तवाजा बचड़ा तवा के सुने लफ्ज़न से याद कर यकीन आने सबक असहाब पढ़या इए हल्या पंजे घर में इए हल्या वो एकड़ी हदीस से गौर कई सही मुस्लिम में किताबुल जनाइज में बसे जगह ते इमाम साहब आ गया फोत थियण वारो फोत थी वने न उन्हें जे अखियूं बंद करण जो बयान फोत थियण वारो फोत थी वने बाद में केड़ी दुआ पढ़ी तकलीफ में परेशानी अची वने केड़ी दुआ पढ़ी हदीस में दे तो सैयदना अबू सलमा रज़ी अल्लाह तआला नबी से नजीब सहाबी जिन्हें फानी दुनिया में गया वफात करे गया सैयदा उम्मे सलमा के नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने दुआ सिखाई अल्लाहुम्मा अजरनी फी मुसीबती वखलुफ फी खैरम मिनहा ओ उम्मे सलमा जकन अबू सलमा तो खंधार थी विवा जकन अबू सलमा फोत थी विवा हाने उम्मे सलमा तो अल्लाह जो इहा दुआ गुरदी को मुझे अल्लाह ही जका मु तकलीफ लिखिया ही जका मुके आजमाइश आईया वो मुझा करीम रब इने आजमाइश मुके अजर अता फरमा सिलो अता फरमा मुझा रब मुखा राजी थी वन कहीं करो करेंगे जुमला नबी से सिखाया ओ मुसलमान करो गरीब दुआ गुंदी कर वखुलफी खैरम मिन अल्लाह जो को अबू सलमा मुखा विशरी विवा जो को मुझे मुर्स फोत थी विवा अल्लाह मा उम्मे सलमा तो जे दरते दुआ गुआया अल्लाह इने का बेहतरीन मुके शरीक हयात अता फरमा जे इने की जात बेहतर बदलो अता फरमा बीबी उम्मे सलमा चले थी नबी सी जुमला को के सिखाया पर जरे ये जुमला पढ़दी हुई जरे दुआ गुंदी उस दिल में चाहिए उनस अबू सलमा जेड़ो मानू किथे वरी मुके हथी दो किथे मुके एड़ो मानू वरी मिल दो अदा ये जुमला नसीन दा सैयदा उम्मे सलमा जी जानी ने लफ्ज़न में या सोच मौजूद आ उन्हें जरे अबू सलमा डाढो भलो हो जो कि माई चवे थी एड़ो वरी शाल मर्द किस्मत सा मिले अदा हे गालियों नसीन छु ओ अल्लाह जा बंदो भला थियो नमाजी में थी वनो हाजी में थी वनो उमराई में थी वनो सब कम कयो पर जेदा भला न थियो या घर वारन जेले भला न थियो शरीयत नसे थी सब कम कयो जे इया शे तमाम में खुटला कने में पंजो पान के मोहम्मद करीम अलैहि सलाम जे रस्ते ते समझे जाओ भला थियो जे जन्नत खपे अल्लाह जी रहमत खपे जे नबी से जी वाट खपे जे कामयाबी कामरानी खपे भला थियो ए पेरी से घर वार ले भला थियो ताग ने सिमरन सा में कोताई वरी ने बल्ले सिर में कड़ी भी ककते वदू था बी कोताई असी बराबर जे तबके वाले ले भला आई हैसियत वाले रसीम हैसियत वाला वो असा जे बराबर जी हैसियत वालो वा उन्हें भला आई या असा का बवे खु अग भरो उन्हें भी भला आई उते बसा के सर जी साईं हाजिर साईं जी बोस जी साहब हाजिर साहब हाजिर जरे पान का को घट अची विंदो है ना चंगा माण्हू तो भला दीनदार माण्हू गरीब के लिफ्ट कोन ॾींदा गरीब गुरबे की हिम्मत कान्हे असांजे माशरे में खबर तो सोच चाहे जेको जेतिरो गरीब है ना सब न तो रसा सिंधी में पंज गुरु बराबर कोन पर अक्सरियत जेतिरो गरीब जेको उनखे एतिरो चिपियो एतिरो नफ़रतनि जो काबिल असीं त वञी उन जाइ ते नाराज़ कोन थींदो असीं त उन जाइ ते वञी बीठा आहियूं ॾिसूं था पहिरियां त शादियूं हाणे खेरातूं गरीब गुरबा कुंड ते भरजे सुका चांवरो उते हैसियत वारा वीगो पराडो स्टैंड सवेरे कहिड़ा सूर सही शादी हाल में वञो कुछ हेॾे वन कुछ हेॾे वन कुछ अञा परते जिथे किथे ये असांजे मुसलमाननि में सोच आहे इंसान अॻे के मोहबत ॾियणी आहे हैसियत ॾिसोस काबिलियत ॾिसोस भला माण्हू गरीब गुरबे की लिफ्ट कोन्हे यकीन ॼाणो दीन इन जो उलट अथव नबी सही जे सीरत पढ़ी ॾिसंदो न अल्लाह जो हबीब गरीबन के वेझो थो करे जेतिरो गुरबत में मिस्कीनी में मुफलिसी में अकबर हुआ मोहम्मद करीम इस्लाम जे एतिरो वेझो नबी सही जी सीरत ॾसे थी गरीब गुरबन ले भला थियो ऐं हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॾसां यकीन ॼाणो इहो जरासीम आम अथव जेसीं ने जरासीम के मात नथा ॾियूं मौत नथा ॾियूं पंहिंजो पाण खे भला न सम्झो इहो छा आहे के गरीब के पान न घट समझण यो छा है आसान लफ्ज़न में चबजे इहो ही तो तकब्बुर आ न नबी सिंह हदीस से मुस्लिम में किताबुल ईमान में बाबू तहरीम बिल किब्र आखिर में साहब सबरो
ला यदखुलुल जन्नत मन कान फी क़ल्बिही मिस्काल हब्बतु खरदल मिन किब्र। ओ मुंहिंजा साहब सगरो जंहिंजे दिल में राई बराबर ज़र्रे बराबर तकब्बुर आहे यो कॾहिं बि जन्नत कोन वेंदो। अॻियां पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पुछा के भी साईं यो तकब्बुर आहे जा पाण फरमे ख़म्तुन नास ॿिए खे घटि सम्झण। मुंहिंजो बंगलो वॾो आहे ही ईअं ई आहे, मुंहिंजी गाॾी हिन जी गाॾी खां वॾी आहे, मुंहिंजी ज़मीदारी हिन जी ज़मीदारी खां वॾी आहे। यकीन ॼाणो पाण खां हर माण्हू खे जेको असीं घटि सम्झंदा आहियूं इहो ई त तकब्बुर आहे। इन सोच के खत्म करना जरूरी या फर्ज आहे। जेसी दिया सोच असांजे दिल दिमाग में वेठल आहे ॿिए खे घटि सम्झण वारी, ईअं सम्झो ये मोहम्मद करीम इस्लाम जी राह खां भटकी लायूं। नबी सी जी सीरत न सेदी गरीबन के गुरबन के फकीरन के मिस्कीनन के यतीमन के यकीन ॼाणो। जे रब के राज़ी करण चाहियो था पंहिंजे वेझा रखंदा कयो, उनखे इज़तूं ॾींदा। असांजो सरदार शायद असीं इन मसले खे अहमियत न ॾियूं, पर नबी सी वटि इन मसले जी एडी अहमियत हुई। अल्लाह खां दुआऊं घुरदा। पढ़ो न तिरमिज़ी शरीफ अब्वाब तफसीर सूरह स्वाद जी तफसीर। नबी सी दुआ था करो अल्लाहुम्मा इन्नी असअलुका फ़िअलल खैरात व तर्कल मुनकरात व हुब्बल मसाकीन। ओ मुंहिंजा अल्लाह इन्नी असअलुका फ़िअलल खैरात, ओ मुंहिंजा करीम रब मां मोहम्मद करीम अलैहिस्सलाम तुंहिंजे दर ते दुआ कयां मूंखे अञा वधीक किने कम कनी तौफीक अता फरमा। व तर्कल मुनकरात, मुंहिंजा रब मूंखे अञा वधीक तौफीक ॾे जो वधीक अञा गुनाहनि खां ग़लतियुनि खां बचा। ऐं गॾो गॾु मोहम्मद करीम अलैहिस्सलाम अॻियों टियों जुमिलो चवंदा व हुब्बल मसाकीन, ओ मुंहिंजा करीम रब मां मोहम्मद करीम अलैहिस्सलाम तुंहिंजे दर ते सवाली आहे, मूं मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे दिल में मिस्कीन जी मोहब्बत पैदा फरमा। कदा मिस्कीन जी मोहब्बत एडी हम आज नबी से रब खां घुरे तो सवाल पैदा तो ते उहा तव्हां वटि आहे असां टाई कान। अरे केडी पैदी नीचे में जेका शे अल्लाह जो हबीब रब खां घुरे तो मना अहमियत थी रखे न, असां टाई कान। नबी सी एडी हिकड़े ॾींहुं नबी हज़रत अबू ज़र ग़िफ़ारी मुगाग में हवाल ॿुधो। नबी सी जो सफ़ा वेझो साथी चलो को कंहिंजो पुराणो यार हज़रत अबू ज़र ग़िफ़ारी नबी सी जो पुराणो यार पुराणो साथी। बुखारी शरीफ पढ़ो ना, किताबुल मगाज़ी पढ़ो, किताबुल मनाक़िब बाब इस्लाम अबी ज़र हज़रत अबू ज़र इस्लाम आन जो बयान। ओ उन दौर में जे दौर में मक्के में के हिक माण्हू मुसलमानी कोन लिखंदो छुपंदो आयो आहे, काबे में वेठो आहे, जे तो रात रहेस कम में के में न हुजे रुगो नबी सी सां मिलण आयो। रात जो टाइम आहे, सुम्हण जो टाइम आहे, जे तो ॾिठम काबे मास जासे सब निकरी विया, काबो खाली ऐं महिमान सुम्ही रहियसि। सुम्हण जी कयमि एतिरे में हज़रत अली आया, मूंखे वञी नबी सी सां मुलाक़ात कराइनि। उहो उन्हनि ॾींहंनि में मुसलमान थियो। सुनत अहमद पढ़ो, हज़रत अबू ज़र जूं हदीसूं पढ़ो। चए थो मूंखे नबी से ख़ुसूसी तौर ते वसियत कई अबू ज़र ॿुध मिस्कीननि सां मुहबत कजां। माना ही नेकी बा, जरूरी बा, फर्ज बा, वडे का वडो अजर जो कम बा। हिन के छडे वे हूं बेदीनी या नाफरमानी या तकब्बुर। ए अग्या जे वरी अमली मिसाल लिसनो न, नबी सी समझो गरीबन फकीरन मिस्कीनन जो वकालतूं कदे नजर ईंदा। हैसियत वारे ले तो सबको गालाए, गरीब ले गालाए, ही हक आ, ही दीन आ, ही सीरत आ, ही सुन्नत आ। सही बुखारी पढ़ो, किताबुल ईमान पढ़ो, बुखारी को बाब अल मासी मिन अमरिल जाहिलिया। हिकड़े ॾींहुं हज़रत अबू ज़र ग़िफ़ारी सां गॾु गुलाम बीठो हुजे। हज़रत अबू ज़र गुलाम खे थोड़ा सख़्त जुमला चया। नबी जी की ॻाल्हि न वणी। असांजो सरदार ग़रीबनि जो यार, असांजो सरदार मिस्कीन जो हमराह, असांजो सरदार गुलामनि जो हमराह, मोहबतूं ॾींदो। अबू ज़र जे जुमला ज़बान मां निकिरण जी देर पाण फरमे अबू ज़र अफ़ीक अमरुन जाहिलिया। अबू ज़र तू साथी असांजो दीन ईमान वारो, पर अञा तो में कुछ जाहिलियत वारी ॻाल्हि पे ॾिसां। ही इनके घटि छो पे भाई छो जुमला चई? अहिड़ा अबू ज़र जे मथां इन्हनि जुमलनि असर कया। हदीस में चए थो वरी ज़िंदगी गुज़री वई, जहिड़ो खाईंदो अहिड़ो उनखे खाराईंदो, जहिड़ो पींदो अहिड़ो उनखे प्यारींदो। नबी सी त ग़रीब गुरबनि जूं वकालतूं कंदा। मुस्लिम शरीफ पढ़ो, किताबुल ईमान पढ़ो, इमाम साहब को बाब कान के बाब सोहबतिल ममालिक। हज़रत अबू मसूद बदरी साहबी है, जे दोकरे दी मुझे गुलाम ते मुके कावड़ आई, चब कथ में घणी मारन शुरू के भाई ये सोली सिनी में कावड़ सफा मुझे मथे ते सवार निमारे आसो चबो को वहां आसो। इतने मेरे नाम कोई आंकड़ा आवाज देना है इलम अबा मसूद, इलम अबा मसूद, इलम अबा मसूद। को चवन वारो चवंदो पे ओ मसूद खबरदार,
ओ अबू मसूद खबरदार, ओ अबू मसूद खबरदार, जे तो एडी तो मुझे मना कावड़ सवार हुई तवज्जो ही कोन कम इन गुलाम के मारा पियो एतरे वचन वारो बैठो जेडी मलायो ही जो मुंह पोइते करे वारा दसा केरा फइदा हुवा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दिसा मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पर मैं अबू मसूद इन्नल्लाह अकदर अलैका मिन काला हादा। ओ अबू मसूद केड़ी गलती जे करे हिरखे मारी पियो कबूतर इने जे मथा जे को तोखे ताकत पावर कुदरत तुझे रब जी तुझे मथा इने का वधीक ताकत पावर जे तो नबी करीम सलाम के दसन जी देर हुई नबी करीम सलाम जा जुमला बुधन जी देर हुई मुझे हथ मा चबक छड़ा जी वनी करे जमीन ते कयो आ जे तो ओहो दी अजो को दी वरी कने के गरीब ते मु हथी कोन खयो अदा मोहम्मद करीम सलाम की सीरत लसे दी ओ साहब तू डेरोआ तू सरदारा तू वक्त जो वडो रब्बानी आलिमा वडी हैसियत वारो वा वडो ताजरा वडो कारोबारिया वडो जमींदारा रब तो के ही विषय दिनिया रब तो के ही विषय दिनिया पर याद रख इन शन जे बुनियाद ते करे पंजो पान के गरीबन को भलो न समझ खबरदार करे मेरे गालन जे बुनियाद ते गरीबन के धिके पंजे दर रखा परे न कर जे मोहम्मद करीम सलाम की सीरत पढ़ी दसे यकीन जान जो मोहम्मद करीम सलाम के रब ने नो क़यामत दी एड़ो अमीर पैदा कोन थींदो दुनिया जा अमीर वड तो के सिक्का नजरीदा दीनार नजरीदा दरहम नजरीदा दुनिया की दौलत नजरीदी यकीन जान मोहम्मद करीम सलाम उन अजमतन जो मालिका जो जन्नत दी सरदारी उन जे खानदान वटा ये मोहम्मद करीम सलाम ने शान पाक करीम सलाम फरमाइंदा क़यामत जे ॾियारे ख़बर में जने जन्नत जो दरवाजो वनी करे खड़काईंदा जने जन्नत जो दरवाजो खड़काईंदा जन्नत जो दरबार नजरा पुछा कंदो मन अंता केरा पाक करीम सलाम फरमाइंदा मैं जन्नत के दरवाजे तेरे दरबार के जवाब दी दम अन मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मा मोहम्मद करीम सलाम आया पाक फरमाइंदा जन्नत जो दरबार जे कोदर बीठो हुंदो वो जवाब दी दो बिका उमर तो ला अफहु लिअहदिन क़बलका जन्नत जो दरबार नजरा जवाब दी दो ओ मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जने काहे जन्नत जुड़िया इन जन्नत के दरवाजे ते मुझे रब डूटी हणी करे बिहारियो आ मुझे इहा डूटी लगाई भैया ए दर ऐसी न खोल जा जैसी तेरे दर ते मोहम्मद रसूलुल्लाह न चे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यकीन जान मोहम्मद करीम सलाम की अजमत उनवान एडो आला उनवान एडो तवील उनवान कई रातों गुजरी वजन कई दी गुजरी वजन मोहम्मद करीम सलाम ने शान बयान न थी सके पर ओ बोले पीर जा मुसलमानों उन्हें अजमत वाले जात की सीरत के पढ़ी दसो मदीने में गरीबन जे वेझो तमा के नजर ईंदा यतीमन जे वेझो तमा के नजर ईंदा मिस्कीनन सा मोहब्बत उल्फत कने मोहम्मद करीम सलाम तमा के नजर ईंदा फर्क की कोने तो सरदार केरा गरीब केरा नबी केरा उम्मती केरा इमाम केरा मुक्तदी केरा छो फर्क धारिया दऊं हिबे जी नियत इनी में जड़ाए इमाम तिरमिज़ी शमाइल तिरमिज़ी में पूरो बाप आंदो बाबू माजा फी मिसाह रसूलुल्लाह नबी सी जे खिल भोग जो बया हदीस में जे दो मदीने के शहर में एकड़ो मिस्कीन होंदो मदीने का बाहर व्यापार कंदो व्यापार चाहुंदो त उता सब्जी खणी मदीने जी मार्केट में जी खपाईंदो मिस्कीन माण्हू गडो गड रंग जो साथी साहब इस गुरु जो एक मदीने जी सब्जी मंडी में आऊं बीठो जा दिसां पियो नबी सिंह आया ये जो मिस्कीन माण्हू हो न ए सब्जी साम्हूं रखियो होका पे जी माण्हू होका ॾींदा अवा ईशे हेतिरे ईशे होको हले पियो नबी सिंह बाजार में आया सब्जी मंडी में आया पर नबी सिंह के दिसां नबी सिंह साम्हूं वञण जे बजाय हिकु लिकी लिकी इन सहाबी ने चने पिया इन जाहिर नालो जाहिर साहब सदर मिस्की सब्जी फरोश जो का पे नबी जी पोया फिरी आया आस्ते 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 लिखी नबी जी के जाहिर जे अखिन ते हथ रखियो और सुजान केरा हमरा न सुजान सके आखिर चई न मुके खबर न पई नबी जी हथ हटायो जाहिरी जो लोणो हणी दिसे अरे नबी सही नबी सीरत में बड़ी मोहब्बत हुई नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के मज़ाहिर ॾिठो न सवरे अॻियां सहाबी जी मोहब्बत हदीस में तो मोहब्बत इज़हार कंदे पंहिंजे जिस्म के नबी से जिस्म सां लगाए करे हाणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़ाहिर सां गॾु सब्जी मंडी मदीने जी में बीठो आहे ऐं नबी सी मज़ाक में होका शुरू कया इन पे होका ॾिना त सब्जी केर वठे सिंधी में चवां भिंडी केर वठे आलू केर वठे प्याज केर वठे हे हुन जा होका हाणे नबी सी पे होको ॾे और मैं मैं यश्तरी हादल अब्द मैं यश्तरी हादल अब्द मैं यश्तरी हादल अब्द
और मदीने की सब्जी मंडी वालों केरा जो को मुका ही खरीद करे ए जाहिर के इशारे आए को जो को मुका जाहिर खरीद करे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो साथरो साथी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने मुतवज्जि थी करे चवन लगो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मिस्कीन के केर खरीद को तो मुझी केरी हैसियत पान करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अंत इंदल्लाहि आलिम ओ मुझा प्यारा साथी जाहिर दुनिया वारन जे नजर में तू सादो सुदो ने पर अल्लाह वट तुजो वडो शान अदा गौर तो करे असा केड़ा तफरका खणी पैदा कया इत हिंदुन में बुदना से ऊंचे नीचे जा फर्क ए उनन में खबर पवंदी अदा उनन में एकड़ा शूदर एकड़ा खटरी एकड़ा ब्राह्मण एकड़ा फिलाना अरे इस्लाम में किथा आया मस्जिद में चंदा नजर चंदा काबे में ए छो पोसा बनी में फिल्म मजलिसन में ओताकर में उतने वेहदे बाजार में तिजारत में किथा जी तफरीक कांदी या यकीन जान मोहम्मद करीम अलैहि सलाम की सीरत लसे दी खत्म कर पंजो तकब्बुर खत्म कर पानी यकड़ी फखर हर बंदे के हर मुसलमान की इज्जत रे नबी सी दी जिंदगी पढ़ दो न ताकि हाने नबी सी द कम महीनन गरीब में लगो पियो सही सुनन नसाई में किताब जुमा में को बाबो तकसीर खुतबा जुमे जो खुतबो नंढो पढ़ जे इने जो बयान साहबी सगुरते तो वला यअनफ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अन यमशी मअल अरामिला वल मसाकिन ते तो नबी से कद इस्लाम ने अक्सर हुंदई गरीब गुरबन जे कमन में है ने के ए बुकुर समझदा गरीबन जे कमन में उतंदे वे फर्क की ना अगले हदीस में जे तो ये के गालियो लसा तो गालियो ता बुधन हुंदे वडा वडा उलमा बुधो था पर दा अज बुधन बुधानी खोटी काने अज खोटे अचो पंज खामिन सेठ के चौथा पान के देखा बेहतर समझू भलो न बिन जी इज्जत कयो मोहब्बत जो एहतराम जो के के बिने मामला की बुनियाद ते परे न कयो यकीन जाने नबी सनी सीरत एडी भली दव असि अमली तौर ते हलू न असा के दिसी मानू मुसलमान थी आज उना जो सब मुमिया में काली से किताब सुन नसाई में चे तो किताबुल जनाज में को बाबा पूरो रात जो जनाजे की नमाज पढ़ जे उन्हें जो बयान यो सब एक हदीस सादी मदीने का कुछ फासले ते को गोठो अवाली एक बस्ती उनमें भी जूनी बीमार थी गई मिस्कीन मुझे हदीस अल्फाज मिस्कीन माई जो कोई भाई कौन नबी सी की खबर पई नबी से मदीने में वने जी रोज इयादत कंदा तो कोई इयादत कौन कंदा एकड़ो नी एड़ो आयो जने नबी से ॾिठो ते जूनी जी तबियत ॾाढी ख़राब नबी से अंदाज़ो थी अल्लाह जी जिंदगी बचाए जिंदगी जो आखिरी पोयो पहरा पान करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हाने आखिरी दी उन जी इयादत करे मुलाकात करे जे मोटन बयान जेका साहब सगुरा ने गोठ जा होया नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया बुदो फला तदफिनुहा हत्ता उसल्ली अलैहि बुदो जे जूनी फोत थी वजन मुखे जरूर बुधायो ये न ते मुखे बुधायो ही नहीं के ये जनाजो पड़ी दफन करे के ना मुखे बुधाजो औ ही जो जनाजो पढ़ाई बस अजीब इत्तेफाक हदीस में तो साहब नबी सी ब्याह रात मिलती न वो जूनी फोत थी वही हदीस सही बलफाद असाब सगुरा उन जो कफन वगैरह दी उन जो जनाज़ो मदीने में खणी आया छो तो कब्रिस्तान तो बकी हो मस्जिद नबी जे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर जे वेझो होते आया खबर वरतो मालूमात वरतो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में तो खबर पई नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन आरामी असाब सगुरा जनाज़ो पढ़ी छड़ियो जनाजे पण का बाद में तदफीन करे गयो अजी साल बाद सुबह जो टाइम दियो सुबह जो सवेरे सवेरे ने गोठ जा कुछ मानू आया एक मानू जे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पोता पाक नबी मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन का पूछा कई ए दियो खबर वो जे का झूठी बीमार वेने तो छा थियो अर्ज करने लगा या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रात गुजारे वई मुखे कौन दस्यो सही रात जो टेम हुयो आया बया से उन्हें जो जनाजो खड़ी मदीने पहुंचा से पर खबर पई तमा आरामी आयो जमाने आराम में खल कोन दो से या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सामने के दफन करे गयो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने जुमला बुदन दी दे वदा के मिस्कीन माई राखी गरीब माई फोत थी वई जनाजो थी वियो दफन कफन जा मामला थी विया पर दुनिया के पैगाम मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने सीरत में सीखो पाक नबी मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने गोया खबर पई फिर फोर पुजा में पढ़ में हलो मुखे ने जी कब्र देखा जो मां मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने कब्र ते जनाजो पढ़दा
आज नबी करीम इस्लाम जी सीरत पढ़ी नसो यकीन जानियो मदीने में मक्के में अरब में मोहम्मद करीम इस्लाम गरीब गुरबन सा गड हलण वाला कने हिंद गरीब जे कम सा निकली पिया कने हिंद गरीब जे कम सा निकली पिया एक डी हजरत जाबिर आयो से बुखारी पढ़ो किताब जनाइज पढ़ो अयुखरजुल मय्यित मिनल कबर पढ़ो अगे हदीस गड कदा वणो वडो तवील वाको सामो इंदो हजरत जाबिर जो भी सैयदना अब्दुल्ला रज़ी अल्लाह तआला अन्हु उहद मैदान में शहीद थियो पर दा शहीद तो थियो पर वडो कर्ज होयो अब्दुल्ला ते शहादत का बाद में उन्हें जी कर्ज की अदायगी जो जिम्मा हजरत जाबिर ते थियो कर्ज के मुसलमान जो कोने कोई यहूदी जो करदा मोहलत मुर्गे न पियो दे यहूदी चो ते ही जेका सीजन खजिन जी अचे पई न मुखे पे जो कर्ज ले अड़े तो खजू आहिनी कोन का मोहलत काटे हजरत जाबिर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटाया अथन लगा या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बाबे जे मता यहूदी जो कर्ज हो बाबो तो हजरे मैदान में शहीद थी वियो पर वडो कर्ज छड़े वियो यहूदी वट वियो यहूदी मोहलत ही न थो दे अदा ने गाल ते गौर कने हिकड़ी हिकड़ी जे समझ में ईंदी नबी करीम सल्लल्लाहु जे ज़माने में गरीबन सा मसला थींदा हा गरीब मोहम्मद करीम सल्लल्लाहु जो दरवाजो खड़काइंदा हा हाय साहब वडेरा डॉक्टर अल्लामा फहामा जे हैसियत वारो वा अज पंजे ओरे पारे में ओसे पासे में नजर कर यकीन जान जे गरीबन जो तो में हुज्जू ऐं उम्मीदूं है तो समझना मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे कसते आ पर याद रख जे गरीबन ये समझो ही तसा दे तवज्जो ही कोन दींदो पर ही त बुझंदो ही को ही किथे तो लिफ्ट दे ही त गालाण ले तैयार कोने याद रख जा जेकर तुझे मुझे बारे में को मुझे गरीबन जा इहे राया थी समझी छड़ जा मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जो कस सांग छड़ाए दी वियो भले पंजो पान के तो ही आलम बरदार समझो भले पंजो पान के मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जा वफादार समझो पर अदाना जे मुजा तमाजा कम ये मुराद मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जा कम ये कोना पाक करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जाबिर आयो हलकन लगो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फलाने यहूदी जो बाबे ने मता कर दो साईं बियो बाया मोहलत ही न छोड़े जाबिर हल तो भला गरजी हलू से वाह मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यकीनन जो हलन भी शरीयत है जो खाने शरीयत पीर शरीयत जमीन ते नमाज़ पढ़ाए जन्नत नसी वटे नमाज़ पढ़ाए जहन्नम नसी वटे हथी अगते करे पान फरमायो मुझे दिल ते तो जन्नत मा मेवो भानी वठा पर कोन पाना एडी जमीन ते नी का जात आई कान का अज हजरत जाबिर सा कर विया माने यहूदी वटे कर्ज माफ करेंगे मोहलत यहूदी जवाब दी कर्ज मुके इने सीजन में खपे इने खजिन में खपे ये साडे सरदार जा फैसला जाबिर कागल कोने मोहलत न थोड़े हल तारे बाग में दार वरी हजरत जाबिर सागर बाग में जाबिर ही तुझे बाग हाउस है जाबिर अल्लाह ते रख कर्ज जो लई वियो बस मेरे कोन चे हिकड़ो कम कर जा जने खची लाही ना वणन मा लाहे ढेर करी न धार धार रख जा मुख्तलिफ किस्मन जा ए मान में तकसीम न कजा मुखे बुधा जा जाबिर इंदस तब कर्ज लई काली इस वजह से ओडी आयो अगर जाबिर ते तो वो खजू लाचू न दीहन में वो मुख्तलिफ किस्म जो जे कि जिन्स हो को डेढ़ हिते लगाए को डेढ़ हिते लगाए को डेढ़ हिते लगाए नबी से गर्ज कर साईं खजी मुलाए गए डेढ़ मुदारदार रखा हां जाबिर को सब नि कर्जन के सदका सब कर दी हालांकि खजी तेतरी हिकड़े कर दी जी पूरा दुकान पर सब कर दी घुराए पाक नबी मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने जाबिर फरमाया वे जो ची बैठा और मैं जाबिर तोरी दो वन नी दो वन तोरी दो वन नी दो वन और जाबिर फरमाया तो खोल सारो बाबे ते कर दो पर आज मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे थरो रब एडी बरकत जाहिर कई तोरी दो वैसे नी दो वैसे इंदे समक कर देन सबनी जी कतार खुटी वया खजी जे ढेर ते नजर के जेतरी हुई ओतरी जोतरी पईया अरे बुनियादी नुक्ते ते गौर कर ऐसा जे सरदार की सीरता यकीन जान गरीब ने मिस्कीन जे ला उठण वाला एकड़े नी मदीने में चरी माई नबी सी रोके गए ये सही मुस्लिम की हदीस किताबुल मनाकिब में ने सब बाबा दो नबी सी जे शफकत जो बयान तावी तो रोजे तो नबी सी पंजे सवारी ते वजन पे मेरी माई है क्या ची नबी सी जी सवारी के चले पर वकान फी अक्लहा शैय या माई का सियाणी सेहती दुकान मेरे बेचारे जो ज़हनी तवाज़ुन सही कोन आज नबी सिंह सवारी जने भी रही नबी सिंह सोहना जुमला वो चरी छाती थी छुआई खेरता है अज़ाब सगुर का पूछो छाती चे केड़ो मसलो यकीन जान ये उन सरदार जी सीरत में लफज ही कोन
माई सवारी जले रोकियो। नबी फरमाया उम्म फुलान, ओ फलाने जी अम्मा की आई आ, केड़े मसले ले आई आ? जेको मसलो बुधाई मां मोहम्मद बुधण ले तैयार है। माई तो सी हिते कोन बुधाईंदस, घटी जे पासले में वेहो उते तमा की गाल बुधाईंदस। वाह मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाक करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सवारी ता था लही करे करी मदीने जी साधरी माई वो अदाजे के दी सिंधी जे लफर में जो चरड़ी माई नबी सी उन्हें जी गाल बुधी करे ए दुनिया के पैगाम दिनो ही था मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की सीरत तैयबा, ही था मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की जिंदगी दा मामला तमा के दरस सा देना। जेकने चाहो था मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की सीरत दे लूं, जेकने चाहो था दुनिया में भला इंसान थी करे रहूं, इन दुनिया में वणू ओ सुभाणे जने मौत जो वक्त जे भला लिखा वणू, ओ सुभाणे जने सोरी समी में सुधारिया वणू भला लिखा वणू, महशर जे मैदान में चो तो भला लिखा वणू। वो मोहम्मद करीम सलाम जी सीरत रसेती जे के तमा का घटन, जे के तमा का कमजोरन इल्म में, दौलत में, पैसे में, के मामले में, जे के तमा का घटन उनन के धिकारी पाण का परे न कयो, उनन जी गुरबत के नसी करे, उनन जी मिस्कीनी के नसी करे, बल्कि मोहम्मद करीम सलाम जी सीरत तमा के नसी उनते वेझो कयो शौकत वारो तरको ही तो रसूलुल्लाह जी सीरत तैयबा। अल्लाह इन्हनि ॻाल्हियुनि ते अमल साफ़ कया। वॾा वॾा नाला हज़रत उमर जहिड़ो माण्हू यकीन ॼाण जे उमर जो नालो ॿुधी कुफर ॾकी पवंदो, एॾी हैसियत वारो माण्हू उमर नालो हुए पर जब नबी जी जा सबक सीने में वञी वेझो वेहो को तकबर जी ज़रिए को अकड़ को फखर को कंहिंखे घटि कुझ बि न, बल्कि पंहिंजे सरदार वारा साॻा कम। पढ़ो न सही बुखारी किताबुल मनाक़िब बाबू किस्सतिल बैया। हज़रत उमर जहिड़ो माण्हू छा थो चवे, ओड़े वारे वञनि पिया मदीने में, ख़बर पई हिकिड़ी बेवा माई आहे, घर में खाधो पीतो आहे ई कोन्हे। हज़रत उमर पाण विया, सामान लॾे सवारी भरे उठ काहे अची माई जे घर बि आयो। चवण लॻा अम्मा ही रख, परेशान न थी जा, ही ख़त्म न थींदो तो वटि अॻ में ॿियो राशन पहुची वेंदो। अम्मा तूं जिते वेझो जी आ, जंहिंमो उमर जो ज़मानो रहियो इराक में बि का बेवाह बुखारी कान रहंदी, सभिनी जे सार उमर लंघो। असीं अॼु वेझा थियूं था, उन्हनि जे मोबाइल हथ में सेल्फियूं, साहब सां गॾु फोटू यकीन ॼाण असांजे सरदार असांजे सरदार खे जिथे ॾिसो ग़रीबनि खे वेझो कंदा। अरे मको फतेह थियो, नबी सी आया मके में, नबी सी काबे में विया, पूजा कयो मौलविन का, उलमा का, मशाइख का। जॾहिं अल्लाह जे हबीब काबे में दाखिल पे थिया, हालांकि 10,000 जो लश्कर जर्रार रब जे हबीब सां गॾु हो, असाब सगोरा, करशी, हाशमी, अंसारी जा सरदार। और यकीन ॼाण जॾहिं काबे में दाखिल थिया, हबशा जो गुलाम बिलाल गया। नबी सी जी नज़र में त शयूं हुयूं ई कोन जेके अॼु असांखे शैतान खणी रांदी काढिना। हज़रत उमर जो पुट अब्दुल्ला जिंदगी छा है, इमाम मोहम्मद बिन सद तबकातुल कुबरा में लिखियो, हज़रत अब्दुल्ला बिन उमर जी हालत जिंदगी में रात जो ऐसी सुम्हंदो न हो जैसी कि गरीब के मानी करे न खाए। ही हा नबी सी ना पैरोकार कलमे कुरान के इन्हनि सम्झो। हदीस मजे दो हिकिड़े ॾींहुं घरवारी पंहिंजे पुटनि सां मशवरो थी करे, बा तव्हांजे पीउ लाइ जेका मानी रखां थी ॿाहिरि वञी मिसकीननि बुखारनि खे खाराए थो करे, बराजी कयो, मानड़ी तव्हांखे अॻु में ॾियां थी, वञी ॿाहिरि वञी बाबे जे वापसि अचण खां अॻु में हे जेके फ़क़ीर रोड ते वेठा हिनखे अॻु में ॾेई छॾियो, हिनखे चयो मानी खे घर वञो। त अब्दुल्ला बिन उमर तव्हां वटि न वे, घर अचे मानी त पेट भरे खाए। अब्दुल्ला बिन उमर जे पुट ईअं कयो, मां मानड़ी ॾिनी, विया हिन फ़क़ीर खे ॾिनो, हुनखे ॾिनो, उहो खाई विया लॻा। अब्दुल्ला बिन उमर जो ॿारु अचे पियो, इहो रोज़ हिते वेठा हूंदा, अॼु किथे नज़र ई कोन आयो। अब्दुल्ला बिन उमर घर अची पहुतो, घर वारनि चयो, अब्दुल्ला बाबा साईं ही कहिड़ी सोच में आयो? सोचां इहो पियो त अॼु मूंखे फ़क़ीर नज़र कोन आया। असीं त फ़क़ीरनि खां नफ़रत कंदा आहियूं, मुंहं में न पवे, गॾु खणण त वॾी ॻाल्हि आहे। चङा कहिड़ियूं ॻाल्हियूं कयूं, दीन किथे रहियो, उहे ख़ूबियूं ख़सलतूं किथे रहियूं आहिनि, हिनखे फ़क़ीर अचना अबा परेशान आहे, फ़क़ीर मूंखे हथ कोन आया। पुटड़े जी ज़ुबान में जुमला निकिरी विया, अबा अॼु थींदा छो, अबा छा थियो? बाबा असांखे अम्मा मानी ॾिनी, असां हुन अॻु में ॾेई आया, त मानी काई घर वञण हलिया, त तव्हां घर अची मानी खाई।
पाण में अल्लाह की जात जो कसम आहे गाल ई आहे त मुझ मानी कोन खाइंदस छो तो मुतहियो कयो वा मानड़ी खाबी के गरीब सा गड खाबी। बीबी आयशा पढ़ो ना, पढ़ो सही मुस्लिम किताबुल बिर्र वसला बाब फज़ल इहसान इलल बना। हदीस में तो कड़ी माई दरवाजे ते कड़ी आई गरीब माई होने सब नकड़ियों गड्डो जन सही आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु तआला जे दरवाजे ते आई मिस्कीन माई दरवाजो खड़काई बीबी आयशा निकली आई बुखाए लगी काश बियो को स्वाद ने बुखाए हदीस में तो कड़े कच्छ ते कड़ी न्याणी होजे बे कच्छ ते बियो बी न्याणी होजे। बीबी आयशा ने चवाईया बीबी साहब घर में वही हेडे होडे गोली काश काने हिकड़ो खजूर जो दाणो है हिकड़ी खजी पई असांखे त अल्लाह ले छा ॾिनो है पर मजा ले मिस्कीन की सार ले दावा वॾी दीन दाही असां वटि दो ही सुन्नत सॼी असां दुनिया सॼो गलता अड़े न मियां जेसी गरीब गुरबे जो लहलिया कोने बेदीनी आ ही दे दीन वार माण्हू हिकड़ी जार खथाई बीबी आयशा वार खणी आई ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी घरवारी मोमिन जी अम्मा सय्यदा आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु तआला अन्हा जार खणी उनके दे जे ॾिसां भई हिकड़ी जार खणी उन मां उनके चकणी बनी अध हिकड़ी न्याणी के ॾिनो अध ॿी न्याणी के ॾिनो गोले पीर वारा थकी पिया कोन थकाए बस हाणे ॻाल्हियूं मुख़्तसर थो कयां ये ॻाल्हियूं मक़सद वारियूं न ये सॼो दीन मक़सद वारो अचो पंहिंजे मिज़ाजनि में नरमियूं पैदा कयो न सोच रखो या हिंदी हैसियत चाहे हिंदी औकात चाहे ही मोहब्बत जे लायक है ही ना है न अल्लाह खातिर जी अल्लाह खातिर मरण सिखो गुरबत मिस्कीनी फकीरी तंग दसी जिन माण्हुनि खे उनखे धिके परे न ॾियूं वेझो कयूं इज़त ॾियूं मोहब्बत ॾियूं यकीन ॼाणो इहा बि इबादत आहे। अञा टे शइ ते वेंदव न असांजे माशरे में हींअर माशाल्लाह राति जा 9-10 थिया गोले पीर ते वञो शदापुर वञो असांजे माशरे में जेका जानवर पखियुनि सां जुठ थी थिए केॾो बि सीउ आहे वञो कुकड़नि जा पिंजरा सर्दी में कुकड़ूं वेठियूं आहिनि वहंदड़ वसलड़ मींहनि में वही ॾिसो पिंजरनि में कुकड़ूं ईअं वेठियूं आहिनि। सुभाणे वञो आसे पासे में को माल जो वाड़ो हुजे हरू भरू फर तव्हांखे कोन मिलंदो खपी आहे मरी आहे मां जो खीर ॾोणो आहे फर खे मारे छॾियो फर खे खपाए छॾियो वरी करे किथे ॾिस लो हर रोज़ हिन में सुबुह जो बि सुई थी लॻे शाम जो बि सुई थी लॻे यकीन ॼाणो रिछ कुते जी लड़ाई हिते कुकड़नि जी वेड़ हिते असीं तो ने ज़हन थे वञी पहुता आहियूं हरू भरू बि कुतो घटी में सुतो पियो आहिनि हरू भरू लतायूं वेंदासीं हरू भरू बिना कंहिं कुसूर यकीन ॼाणो है दीन कोन्हे इब्तिदा में तव्हांखे ॿुधायमि मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की तय्यबा से जिंदगी एड़ी गुजारियो के ज़ाती न कयो ओ भलके थी सके पखी पकड़ सां चङायूं कयो पर तव्हांखे ॿुधायां मुंहिंजे समाज में माशरे में गाच कूटो करे तव्हां जेकॾहिं ॻोल्हींदो यकीन ॼाणियो साॼे खां बि हर तरफ़ जानवरनि सां ज्यादती परिंदनि सां ज्यादती दरिंदनि सां ज्यादती चरिंदनि सां ज्यादती पर दुनिया में इन के केरु बुरो समझे ई कोन थो इन ते इन कोताही के नंढी कोताही था समझूं हालांकि मोहम्मद करीम सलाम जो हदीस हाणे तव्हांखे ॿुधाई पाक नबी मोहम्मद करीम सलाम इरशाद फरमाया त मूं अखे हिकिड़ी माई खे जहन्नम में सरदे ॾिठो और वो इने जे करे जो ॿिली खे ॿधी छॾी नबी करीम सलाम असांखे ॾियारियो माण्हुनि लाइ बि भला थी पोइ जानवर लाइ पखियुनि परिंदनि लाइ बि भला थी पोइ अदाही ॻाल्हियूं वॾियूं उन्हनि थियूं रखनि उन्हनि जे लाइ ओ जेकी पंहिंजी आख़िरत खे ठाहिणु चाहिनि था यकीन ॼाण हे सबक़ उन्हनि लाइ वॾी अहमियत रखंदा जिन जे नज़रनि में मोहम्मद करीम सलाम जी ज़िंदगी जे क़दमनि जी अहमियत जी हैसियत आहे अदा जिन जी मंज़िल जन्नत आहे हे वाक़िया उन जे लाइ वाक़िया कोन बल्कि जन्नत जो गस आहे नबी सीद एतिरो जानवर पखियुनि परिंदनि जो ख़्यालु कंदा हुआ एतिरो असहाब सगोरनि खे तंबीह कंदा हुआ एतिरी नसीहत कंदा हा इब्न खुज़ैमा में किताबुल मुनाफिक में बाबु ज़जर में नबी ने फरमाया वाला तत्तखियुहा करासी असाब सगरो इन जानवरन के काठ जो कुर्सिन वांगर न समझो जेडी मल दिल चवे ब्लांग भरा वेही रहो तव्हांजे बि सुम्हण जा टाइम तव्हांजे बि उथण जा टाइम तव्हांजे बि खाइण पीअण जा टाइम इन जानवरनि जी हिकु कुझु नथा मक़सद कोन्हे त जी वणे तव्हां कयो इन्हनि जी ज़िंदगी में हे रब जो हबीब तव्हांखे रसे थो हिननि जो ख़्यालु कंदा जॾहिं ॾिसो था हीउ टाइम न आहे सवारी जो जानवर के न उथां तव्हांजे बि उथण जा टाइम आहिनि हिन जे बि उथण जा टाइम आहिनि औदा शरीफ़ पढ़ो किताबुल जिहाद पढ़ो बाब मा युमर बिही मिनल क़ियाम नबी जी इरशाद फरमायो फरकुबूहा सालिहा जानवर जी ॾिसो न तबियत ख़राब है तो उन ते सवारी करण खां परहेज़ कयो जानवर जी बि सिहत ॾिसणी आहे
जेके गर्मियों सर्दियों दुख सुख आंज सांझ तमाले ये सब जानवर ले बन लेकिन चाहियो ता जन्नत वञूं पंज रब के राजी कयूं पान करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सीधा खबरदार के सां ज्यादती न क्यों जल्दी जमाने में पान सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दौर में वारी चलो बड़े अंसारी एकड़े उठ के दारो कम जाम पे उठ गाड पे अबू दाऊद शरीफ में किताब जिहाद में बाबा माजूम रबी मिल के बहाने के बाप जवाल बिल बगड़न दे कहते हदीस मौजूद है नबी सिंह के बाग में आया परे कहीं जो उठ नबी सिंह के डिठो न हदीस में जो दो दा करे अल्लाह रसूल ने खबर बाद रात में तो दो असाब सगुरा चंदा सा पेरा तो डडी आ जानवर केड़ी खबर की तो नबी सिंह ते हमलो न करे दिसू पिया पर खबर तेरी मल पई जने वने ने उठ पंजो मथो नबी सिंह पेरन ले नबी सिंह ने सामू वनी पंज मथो जमीन ते रखे ए उलट पुलट तो करे पंज मथे एंड सुदा तो उठदा हो करे पंजी बोली में जन गुड़गुड़ करे तो गालाए तो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उठड़े तवज्जह ता जो पाक नबी मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जने सब गाल वसी करे पूछा कई पान फरमाइंदा ऐन साहिब हादल जमल इन उठ जो धनी का थे या हेतर में कौन सारी आयो से मुंह जो उठा पान फरमाया अफला ततकिल्ला फी हादिहिल बहीमा अल्लती मल्लकल्लाहु इया वो अल्लाह जा बंदा छो न था जो अल्लाह का हिनन के मामले में हिनन के बारे में रब तुमा का क्या मचे नहीं पूछा करो अदा इंसान दे पनी जाए थे यकीन जान मोहम्मद करीम अलैहि सलाम की शरीयत लसे दी मोहम्मद करीम अलैहि सलाम जो कस लसे दो अरे तू तो भेन जा के खाए वरी बची दो मुनी मंजिल जन्नता तो बाहर जाके खाई में तने बची तो मुझी मंजिल जन्नता तो अब्बे अम्मे का मां के सूर दे जरा तने बची तो मुझी मंजिल जन्नता तू जो रोज घरवाली सा छेड़ो ने सा ज्यादती आ ये तो वरी तो मुझी मंजिल जन्नता तो मां ओड़ो पाड़ो तंगा वरी बची तो मुझी मंजिल जन्नता तो मां हारी तंग जमींदार तंग दुकानदार तंग दफ्तर वाला तंग नंढा तंग बड़ा तंग तू वरी में सोची तो मुझी जाए जन्नता वो खबरदार तू भूल ला मोहम्मद करीम अलैहि सलाम नु गालियों नसीब तू शारती अचू खोल रहे त बंदा ये मिट माइट थई जेका शरीयत मोहम्मद करीम अलैहि सलाम आ दिया लेकिन पखी पखन में तो मां तंग थई तो जज रब जी जात का रब जे दर ते तौबा कर वगरना तुझे जहन्नम में वठी वणन ले यही गालियों काफी दे आखिरी हदीस बड़ी गाल खत्म क्या तई ते पखिन जी गाल दा तई ते जानवर जी गाल दा क्यों एकड़े दी तई बचो पढ़ो बुखारी शरीफ किताबुल बुयू बाबुन नज्जार सुनन इब्न माजाह अब्वाब इकामत सलात बाब माजा फी शान बदल मिंबर मुख्तलिफ हदीसन जा किताब है इब्न पाक नबी मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने साहब के खुतबो पे जन खुतबो दींदा पान के सलाम बड़ो खजी जो थोड़ो ने टेके अगले एकड़ी माई है कि लगी साईं मुंजा पुत्र वाठा बाड़की जो कम तक इजाजत दियो मिंबर ठही विंदो ते उन्ने ते खुतबो जो रब जे हबीब फरमायो ठीक तब इजाजत माई जे मनी पुने पुटरन के रसो पुटरन मिंबर ठायो अगे जुमे ते मिंबर मस्जिद में अची हाने नबी से खुतबो पे जाए हदीस में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने खजीजे थोड़ो के परे मस्जिद कुंड में रखियो अज नबी से मिंबर ते खुतबो पे जाए असहाब सगुरा दसन पे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे खुतबे जे दौरान अचानक एक रोण जो आवाज आयो पर्दा रोण जी आवाज में तब्दीली पी अचे असाब सगुरा चवंदा केॾी महिल ईअं महसूस पियो थिए मस्जिद नबी में ढगो पियो दाहूं करे ढगो पियो रोए केॾी महिल ईअं महसूस पियो थिए तो उठ जो आवाज आ ॼण उठ थो पियो रोए हे मस्जिद नबी जो माहौल आ मोहम्मद करीम इस्लाम जो खतीब खुतबो थो पियो ॾे साम्हूं असाब जी जमात वेठी आ असाब खे ख़बर न पई थी छा जो आवाज आ एतिरे में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मिंबर तां लथा मिंबर तां लही करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद नबी जो ही कुंड जो रुख रखियो ओ जो खजीजो थोड़ो पयो हो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने वने खजीजे थोड़ो के हथ लातो बाद रिवायत चल बाद नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने खड़ी करे छाती से लातो सीने से लातो साहब सुगरा फरमाइंदा कि नंढो बार रोईंदो आ उन्हें के अमर जने परचाई दिया जने अमर जी झोली में ईंदो आ जने अमर जी छाती से लगदो आ सुनका भरे रोईंदो आ तना सा करने बुदो जो खजीजे तोड़ दुनिया सुरका भरा इनके प्यारे जे थन में आयो वा इनके प्यारे जी छाती में लगो वा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने हथ ला तो छाती से ला तो गलो गला ऐसा रोण बंद करे सुरका भरा ऐसा खामोशी हो पाक करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो पाक फरमायो मुजा साहब सगो रहो जे खजीजे तुल के मां मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न परचाया हा न चुप कराया हा न हथ लाया हा न सीने से लाया हा लहन इला यौमिल क़यामत क़यामत
सुबूती खजी जो थोड़ो रोए हा वो तो कयो मुसलमानों मोहम्मद करीम अलैहिस्सलाम ओहे तो जिनका खजी जे थोड़ो जो रोड बिठो न तो थे असा राजन के रोइंदे बिठो दिल नरम कान थी असा राजन के रोइंदे बिठो दिल में कहल कान पई सगारत जा रिश्ता तरफदा रहा रोईदा रहा दुखिया होया बुखारा होया उन्हारा होया बीमार होया मेरे शाने में मामला वकोड़े व्या हुआ पर मुंह में तमा के किस्म जी गर्मी कर दिखाई तेरे असा जे सरदार दी सीरत तैयबा यकीन जानो खजी जो थोड़ो पियो है मोहम्मद करीम अलैहिस्सलाम खजी जे थोड़ो जो ख्याल करता मोहम्मद करीम अलैहिस्सलाम खजी जे थोड़ो के चुप कराने पिया मोहम्मद करीम अलैहिस्सलाम खजी जे थोड़ो के ये समझो दिलासा दे पिया ए उम्मत के पैगाम आ मुसलमानों अचो मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जिन गालिना लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उसवतुन हसना लिमन कान यरजुल्लाह वल यौमल आखिर व ज़करल्लाह कसीरा जले बेहतरीन जिंदगी गुजारने जो नमूनो बे पासे कौन था मोहम्मद करीम अलैहिस्सलाम दी जिंदगी में था जे रब के मनो था अचो मोहम्मद करीम अलैहिस्सलाम ने वाटदा जे रब के मनो था आखिरत ईमान आयो था जिंदगी में ओए कम कयो जे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम सिखाया यकीन जानो तमा तो दुनिया जे दुकान न दफ्तर न मार्केट में सोची आयो मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जा कोई लग थी कोई जन्नतन जा मालिक थी नी दो वमन युतिल्लाह व रसूलहु युदखिलहु जन्नातिन तजरी मिन तहतिहल अनहार जिन मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जो चयो तो सित जन्नतन जा मालिक तो मन युतिल्लाह व रसूल फउलाइका मअल्लज़ीना अनअम अल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीना वस्सिद्दीकीना वशुहदाए वस्सालिहीना वहसुन उलाइका रफीका मीनन गाल के हल्को निभाए जो ओ बोले पीर जा मुसलमानों इन रिवायात के मामूली निभाए जो यकीन जानो के जन्नत जा सामान तव ए जन्नत जो मवाद तव इनन दर्शन से हली पंदो वने दिल में नरम पैदा कदो घर वारन जेले भला थी पंदो गरीब गुरबन जेले भला थी पंदो की पखण ले भला थी पंदो खलकत ले भला थी पंदो ये मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे गस ते ईदो अजाहे दुनिया तो फानी है तालत प्लान करनी है अज जा सुभाने पर जे यकीन जान ये कम करे फिर दुनिया में लगी दो रब दो फरमाया जन्नत में तवा नबीन जा पाड़े श्री थी वी दो जन्नत में तवा सिद्दीकन जा पाड़े श्री थी पंदो जन्नत में तवा शहीदन जा पाड़े श्री थी पंदो जन्नत में तवा सालिहन जा पाड़े श्री थी पंदो जे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे कस ते दो तो ही जान उठई पंदो हु जान उठई पंदो इंशाअल्लाह पंज रब जी रहमत उम्मीद रखी रब का दुआ गुरु ता इंशाअल्लाह अज का या सोच रखूंदा करे के घट न समझे इंशाअल्लाह खल्क सा खैर खानी कबी घर की तो दीवारी में हुंदा से घर वारन जले भला हुंदा से घर का बाहर निकदा से जिथे कैसा साजो पलो पियो सब कैसा भला कदा से जहानन जो रब मुझे माजे हाजिरी कबूल फरमाए इन नसीहतन के सीनन में सांडे मालिक मुके के अपनी जिंदगी में मिजाज मामला बदलन की तौफीक अता फरमाए व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन व मा तौफीकी इल्ला बिल्लाहिल अज़ीम।